वीडियो में ॻाल्हि कंदासीं त जलाल चांडे वटि पिरापटी केतिरी हुई ऐं जलाल चांडियो पंहिंजे वक़्त में केॾो वॾो ज़मींदार हुयो ऐं जलाल चांडे ॻाइण खां पोइ कहिड़ी कहिड़ी पंहिंजी पिरापटी ठाही। हालांकि जलाल चांडियो नंढे उमिरि में जॾहिं हाजी फैज़ मोहम्मद चांडे जे घर में पैदा थियो त हिकु ग़रीबाणो माहौल हुयो ऐं नंढे टाइप ऐं थोरे टाइप जो माना हाजी फैज़ मोहम्मद चांडियो ज़मींदार हुयो। सफ़ा थोरी ज़मीन हुई, लेकिन जलाल चांडे खे जॾहिं अल्लाह ताला इज़त ऐं शोहरत ॾिनी उन खां पोइ जलाल चांडियो केतिरो अमीर थियो ऐं जलाल चांडे जे फुलनि जे शहर में केतिरी ज़मीन वरिती ऐं उन खां अलावा जलाल चांडे वटि केतिरियूं जायूं हुयूं ऐं केतिरा बंगला हुया। हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं दोस्तों। हिकु मशहूरु वाक़ियो आहे जलाल चांडे जो। दोस्तों जलाल चांडे जो हिकु मशहूरु वाक़ियो आहे त जलाल चांडियो हिकिड़े महफ़िल मां जॾहिं मोटियो त जलाल चांडे मोटण साणी 70 एकड़ ज़मीन जो सौदो कयो। दोस्तों छा जलाल चांडियो हिकिड़ी महफ़िल मां एतिरा पैसा कमाईंदो हुयो या जलाल चांडे 70 एकड़ ज़मीन किथां वरिती ऐं उन वटि पैसा किथां आया, तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। ऐं जलाल चांडियो हिकिड़ी महफ़िल मां हिकु अंदाज़े जे मुताबिक़ केतिरा लख ऐं केतिरा हज़ार कमाईंदो हुयो, इहा बि हिन वीडियो में तफ़सीली ॻाल्हि कंदासीं। दोस्तों असांजे चैनल ते जलाल चांडे जे बारे में किस्सा ऐं कहाणियूं ऐं नायाब वाक़िया मौजूदु आहिनि। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों जलाल चांडे खे हिकिड़ी महफ़िल जी दावत मिली जेका सऊदी अरब में रखियल हुई ऐं सऊदी अरब में टिकेट ओट मोट जो ख़र्चो सॼो उन्हनि महफ़िल वारनि ई रखियो हुयो। त जलाल चांडे खे घुरायो वियो सऊदी। जॾहिं जलाल चांडियो सऊदी वञी पुॻो त उमिरो बि कई ऐं उन खां अलावा उते हिकु महफ़िल जो कलाम बि उते अटेंड कयो उन महफ़िल खे। जॾहिं उन महफ़िल मां मोटियो त जलाल चांडे उन महफ़िल मां हिकु कमो बेश 3 लख रुपया कमाए आयो हुयो ऐं उन टाइम जा हालांकि हिन वक़्तु 2025 में त 3 लख जो को वैल्यू कोन्हे को, लेकिन उन टाइम में इहे 3 लख रुपया 3 करोड़नि जे मुक़ाबले हुया जेको जलाल चांडियो उतां सऊदीअ मां मोटी अची ऐं 3 जेको आहे सो लख रुपया कमाए अची हिते 70 एकड़ ज़मीन जो जलाल चांडे सौदो कयो। जलाल चांडे खे ॿनी ॿारनि वठण जो बि तमामु घणो शौक़ु हुयो ऐं जलाल चांडे वटि हिकु अंदाज़े जे मुताबिक़ जॾहिं जलाल चांडियो हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो त जलाल चांडे वटि 100 एकड़ ज़मीन खां मथे जलाल चांडे वटि मौजूदु हुई ऐं उन खां अलावा 50 खां 70 ढोर मेहनि जी बि जलाल चांडे वटि मौजूदु हुई ऐं उन खां अलावा ॿिया घोड़ा ऐं ॿकरियूं बि जलाल चांडे वटि मौजूदु। त दोस्तों जलाल चांडियो पाण त अमीर थियो इन फ़नकारीअ जे दौरान, लेकिन जलाल चांडे पाण सां गॾोगॾु पंहिंजा भाइर पंहिंजा भाइटा उन्हनि खे बि तमामु घणो अमीर करे वियो। दोस्तों जलाल चांडियो एॾो सखी माण्हू हुयो, हिन दौर में भाउ खे 10 रुपया ॾियण जे लाइ बि तयारु कोन्हे, लेकिन जलाल चांडे उन टाइम में 50 खां 70 एकड़ ज़मीन जेका वरिती हुई उहा जलाल चांडे पंहिंजे भाउ जे नाले ते करे मोरे शहर में उहा ज़मीन मौजूदु हुई जेका जलाल चांडियो जिथे रहंदो हुयो। ऐं जलाल चांडे उहे 20 खां 25 ढोर मेहनि जा ऐं 70 एकड़ ज़मीन ऐं घर ऐं बंगला सभई जेको आहे सो पंहिंजे भाउ खे ॾेई करे पाण फुल शहर में वञी वेठो ऐं उते जेको आहे सो पंहिंजे लाइ वरी ॿनियूं वरितईं ऐं मेहूं माल मता ठाही। दोस्तों जलाल चांडियो हिकु सिंध जो भरपूर ऐं बहितरीनु फ़नकार हुयो जेको राति ॾींहुं महफ़िलनि में वञी ॻाईंदो हुयो ऐं जलाल चांडियो बहितरीनु पैसा बि कमाईंदो हुयो जेको जलाल चांडियो पंहिंजा शौक़ु पूरा कंदो हुयो, ज़मीन वठंदो हुयो ऐं उन खां अलावा मेहनि भलनि मेहनि जो बि जलाल चांडियो शौक़ीन हुयो। दोस्तों जलाल चांडे वटि हिकु अंदाज़े जे मुताबिक़ उन टाइम में 50 लख जी वर्थ हुई जेका जलाल चांडे पंहिंजे दौर में कमाई ऐं उन टाइम जा 50 लख हिन वक़्तु 50 करोड़ जे बराबरि आहिनि जेका जलाल चांडे महफ़िलनि मां कमाए करे ऐं पंहिंजी ज़िंदगी सुधारी। दोस्तों जलाल चांडे जा किस्सा ऐं कहाणियूं खोड़ सारा असां पंहिंजे चैनलनि ते खणी ईंदा आहियूं। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे